मीरपुर ख़ास में नारीअ खे कार इल्ज़ाम हेठ क़त्ल करण जे केस में गिरफ़्तार 4 जवाबदारनि खे 2 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले कयो पियो आहे। अदालत तरफ़ां अनुषा आराई क़त्ल केस जे जवाबदारनि खे रिमांड मुकमल थियण खां पोइ ॿीहर अदालत में पेश करण जी हिदायत कई। अवां खे आगाह कयूं पिया। मीरपुर ख़ास में नारीअ खे कार इल्ज़ाम हेठ क़त्ल करण जे केस में गिरफ़्तार 4 जवाबदारनि खे 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो पियो आहे। अदालत तरफ़ां अनुषा आराई क़त्ल केस जे जवाबदारनि खे रिमांड मुकमल थियण खां पोइ ॿीहर अदालत में पेश करण जी हिदायत कई। मीरपुर ख़ास में नारीअ खे कार इल्ज़ाम हेठ क़त्ल करण जे केस में गिरफ़्तार 4 जवाबदारनि खे 2 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले कयो पियो आहे। अदालत तरफ़ां अनुषा आराई क़त्ल केस जे जवाबदारनि खे रिमांड मुकमल थियण खां पोइ ॿीहर अदालत में पेश करण जी हिदायत कई वई आहे। मीरपुर ख़ास में नारीअ खे कार इल्ज़ाम हेठ क़त्ल करण जे केस में गिरफ़्तार 4 जवाबदारनि खे 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो पियो आहे। अदालत तरफ़ां अनुषा आराई क़त्ल केस जे जवाबदारनि खे रिमांड मुकमल थियण खां पोइ ॿीहर अदालत में पेश करण जी हिदायत कई। मीरपुर ख़ास में नारीअ खे कार इल्ज़ाम हेठ क़त्ल करण जे केस में गिरफ़्तार 4 जवाबदारनि खे 2 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले कयो पियो आहे। अदालत तरफ़ां अनुषा आराई क़त्ल केस जे जवाबदारनि खे रिमांड मुकमल थियण खां पोइ ॿीहर अदालत में पेश करण जी हिदायत कई। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ मीरपुर ख़ास नज़ीर पावर खां। जी नज़ीर, आगाह कजो। बिल्कुल कुछ ॾींहं पहिरीं सिटाटुम थाणे जे हद क़रीब टाउन वासड़ नारी अनुषा आराई जे क़त्ल केस में गिरफ़्तार सदस 2 भाइरनि बाबर बिलाल आराई ऐं 2 मामनि अकील ऐं रिज़वान खे जेको सिटाटुम पुलिस में पुकार जी अदालत में पेश कयो। हिते अदालत पारां गिरफ़्तार जवाबदारनि खे 2 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। यादि रहे तो कुछ ॾींहं पहिरीं अनुषा आराई खे कार इल्ज़ाम हेठ घर में घुटा ॾेई ऐं वेछण तशद्दुद क़त्ल कयो वियो, जॾहिं त वारसनि पारां वाक़े खे ख़ुदकुशी जो रंग ॾियण जी कोशिशि कई वई। मक़तूला जी शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में संदसि जिस्म ते सख़्त तशद्दुद हुअण जा इंकशाफ हुजण बैदि पुलिस पारां वाक़े जो क़त्ल केस दाख़िल करे 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो, जिन खे अॼु अदालत में पेश कयो वियो। जी महिरबानी अवां जी नज़ीर, आगाह करण लाइ।